मोहब्बत से ज़ौक़ से शान सरदार दे सलाम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नईम फ़ाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम व वक़ाहुम रब्बुहुम अज़ाबल जहीम। कुलू वश्रबू हनीअम बिमा कुंतुम तअमलून मुत्तक़ीन अला सुरुरिन मस्फूफ़ा व ज़व्वजनाहुम बिहूरिन ऐन। वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रिय्यतुहुम बिईमानिन अल्हक़ना बिहिम ज़ुर्रिय्यतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। कुल्लु इम्रिइन बिमा कसब रहीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त साहिबे मसनद हज़रत पीर सैयद मुनव्वर साईं दामत बरकातुहुल आलिया, दीगर सादाते किराम, उलमाए आलाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइयों, अल्लाह जा शुक्राना। अज हिक अल्लाह जे कामिल अकमल वली हजरत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैहि जे उर्स पाक जी महफिल में रब असांखे हाज़िरी जो मौक़ो मिलायो आहे। बखरी शरीफ जो फैज़ कल भी जारी हो, अज भी जारी आहे ऐं अल्लाह कंदो क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। उहे मुरीद खुश नसीब आहिनि जंहिंजी निस्बत बखरी शरीफ जी दरगाह सां हिननि सैयदनि सां जंहिंजी निस्बत आहे उन्हनि खे वाधाई आहे, मुबारक आहे। हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैहि जो फैज़ ज़रूर उन्हनि खे हिते बि नफ़ो ॾींदो, क़ब्र में बि फ़ाइदो ॾींदो त महशर में बि फ़ाइदो ॾींदो। थकिजी पिया आहियो जी? जेके न थकायो हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। रात ढली वई आहे, फ़क़ीरनि जो पोयों हिस्सो रात जो हूंदो आहे। दिल खोले, दिल के हाज़िर करे वेह त अल्लाह जे दोस्तनि जो शान ॿुधायां, अल्लाह जे क़ुरान मां ऐं नबी जे हदीस मां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जो पाक कलाम, मदीने वाले साईं जो पाक कलाम अल्लाह जे वलियन जो शान बयान करदो आहे। अज मानू चवन था दरगाह बखरी शरीफ ते छो था वञो, वलियन वटि छा
प्यारा दोस्तों तो के कुरान में बुधाई दोस्त वलियन वटा छा मिलंदो आहे वलियन वटे छो विंदा सुभान अल्लाह अल्लाह जो पाक कलाम हर शय के बयान कंदो करीम रब फरमायो त इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व नईम बिला शक जेके मुत्तकी परहेजगार हैं ये जन्नत जे बहिश्त जे बागन में हुंदा ऐं नेमतुन में हुंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्नल मुत्तकीन बेशक जेके मुत्तकी परहेजगार हैं जन दुनिया जे ख्वाहिशुन के छडे पंहिंजे रब जी रज़ात खे रिझायो दुनिया जा माण्हू जॾहिं हजरत माती शाह पंहिंजे मुसले खे आबाद करे दुनिया जा माण्हू जॾहिं दुनिया जे लज़्ज़तुनि में मुस्तग़रक़ हुजनि पर ही अल्लाह जे ज़िक्र वारे लज़्ज़तुनि खे हासिल कनि जन जूं अखियूं आराम ऐं निंड जे बजाए अल्लाह जे ख़ौफ़ जे ॻोढ़नि में आलियूं हुजनि जन जा पासा बिस्तरन जे बजाए मुसलन ते हुजन जन जो पेशानियूं अल्लाह जे हुजूर में सजदा करण वारियूं हुजन उन्हनि जे लाइ अल्लाह जो कुरान में ऐलान इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व नईम ये मुत्तकी आहिनि ये परहेज़गार आहिनि ये मुंहिंजा वली आहिनि ये हिते बि इज़त वारा हुते बि इज़त वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्हनि जे लाइ मूं रब बेश्त जा बाग ठाहिया सुभान अल्लाह व नईम ऐं नेमतूं अहिड़ियूं नेमतूं माला ऐनुन रात वला उज़ुनुन समियत वला ख़तर अला क़ल्ब बशर न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं हूंदियूं न तव्हांजे कननि ॿुधियूं हूंदियूं न कॾहिं तव्हांजे दिल में अहिड़ो ख़्याल आयो हूंदो उहे नेमतूं रब पंहिंजे मुत्तकी परहेज़गार बाननि जे लाइ ठाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं महशर जो मैदान थींदो ये मुत्तकी परहेज़गार अल्लाह जा वली ख़ाइफ़ बिल्लाह बानाईंदा अल्लाह फरमाईंदो ए मुंहिंजा दोस्तो ही दर जन्नत जा मूं तव्हां जे लाइ खोले छॾिया आहिनि ही बाग बहिश्त जा तव्हां जे लाइ ही नेमतूं तव्हां जे लाइ अर्ज़ कंदा मौला असां अकेला कीअं वञूं असां अकेला त न आहियूं असांजा हुबदार असांजा मुरीद असांजा बच्चा असांजो घराणो असांखे इजाज़त ॾे त हुननि खे बि पाण सां गॾाए वठी वञे ऐं मदीने वारे साईं फरमायो इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे त हिकिड़ो वली 70,000 माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न जे वली कामिल हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह जो उर्स मल्हाइण आयो ही न जेॾी महिल अल्लाह जो हुकुम मिलंदो ओ मुंहिंजा प्यारा वली ओ मुंहिंजा प्यारा दोस्त हल जन्नत ॾे अर्ज़ कंदो मौला मां पंहिंजे बचड़नि खां सवाइ पंहिंजे घराणे खां सवाइ पंहिंजे मुरीदनि हुबदारनि खां सवाइ जन्नत ॾे न ईंदुसि सुभान अल्लाह रब फरमाईंदो ही महशर जो मैदान थई पूरी मखलूक इंसान ज़ात बीठी आहे वञ सुञाण जन जन तोसां ताल्लुक जोड़ियो जन तोसां मोहब्बत रखी जे तुंहिंजे दर ते आया जन तुंहिंजो उर्स मल्हायो जन तोसां तुंहिंजे बारगाह में तुंहिंजे दरबार में मोहब्बत जूं लिखूं भरियूं उन्हनि खे सुञाण पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी सुभान अल्लाह ओ हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स में अचण वारा ये तुंहिंजा पंध ये रंध ये लिखूं अचायूं न आहिनि इन्हनि जो सिलो तोखे उन ॾींहुं मिलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेरे मुझे ध्यान दियो अल्लाह जो कुरान जो फरमाए तो वमन युद्रिल
फलन तजिद लहू वलियन मुर्शिदा। जेको गुमराह थी वियो उन्हें जो न वली हूंदो न मुर्शिद हूंदो। जेको भटकी वियो रस्ते खां हटी वियो उन्हें जो न वली हूंदो न मुर्शिद हूंदो। पर जेको हक़ जे रस्ते ते हिदायत वारी वाट ते आयो उन जो को न को वली मुर्शिद ज़रूर। सुभान अल्लाह। या सआदत तुझे रब नसीब कया गले तुझो मुर्शिद तुझो नदी शाह दे दामन में हथ तुझा है। सुभान अल्लाह। जेके इतराज था करे चवन था छो था नदी शाह दे उर्स में छाद ठोचो वली वट मांग ठोचो अल्लाह दे कुरान जो फैसलो वमई युदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। ये गुमराह है जो वली मुर्शिद ना है हिदायत वाला ये जेके पीर वाला मुर्शिद वाला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ सा पीर मुर्शिद वाला हयो है दिल थाना। सुभान अल्लाह हयो है दिल थाना भली सलन सरा सारा। सुभान अल्लाह। असा पीर मुर्शिद वाला हयो है दिल थाना। मुझो सुनो आहे पीर जिए जिए दस्तगीर मुझो सुनो। सुभान अल्लाह। या खरी को खरी। सुभान अल्लाह। मुझो सुनो आहे पीर जिए जिए दस्तगीर मुझो सुनो आहे पीर जिए जिए दस्तगीर। असा पीर मुर्शिद वारा हड़ो है दिल थाना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो आहे सुनो सारो सुन साईं प्यारो बखरी वारो मुझो पीर आहे प्यारो। सुभान अल्लाह। मुझो पीर आहे प्यारो सुनो सैयद बखरी वारो। सुभान अल्लाह। असा पीर मुर्शिद वारा हड़ो है दिल थाना हड़ो है दिल थाना। ओ भली सदन संडा सारा। सुभान अल्लाह। संडो सड़े तपियो सड़े असा पंहिंजे पीर जो दर न छॾींदासीं। सुभान अल्लाह। के हिकिड़े माण्हू खां ख़ता थी गुनाह जो त उन खे वठो उन खे सज़ा ॾियो उन जो कहिड़ो पुठ भराई कोन थो करे। सभिनी पीरनि ते तनक़ीद सभिनी दरगाह में मुंहिंजा दोस्तो नानक को मलामतूं समझा तो तुझे अंदर में जेका बात करे थी। सुभान अल्लाह। असां खे खतरा थी का। सुभान अल्लाह। थी तो ॻाल्हाई तूं सड़ंदो रहो साडा सड़ंदो रहो अल्लाह वारे जो शान न घटियो न घटिबो। सुभान अल्लाह। तुझे चवण सां हे जेके सिरनि जा सौदा घुरी लॻी। सुभान अल्लाह। वखरी शरीफ वाले साजे जी दिल जी तार जुड़ियल आहे तुझे चवण सां टुटी वेंदी। सुभान अल्लाह। जेजी रोज़े घड़ी सां मोहब्बत आहे जेजी मिठे पीर सां मोहब्बत आहे जेजी बगदाद वारे सोने दस्तगीर सां मोहब्बत आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शुक्र ॾियण सां इहा अंदर वारी इश्क वारी बाह कोन उछालंदी। सुभान अल्लाह। इश्क वारा मुड़िया हिन सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल ओ वलियन जो शान वाला बधायो बहाबा मुला जो बनाए छाते मगज जो खराब। ओ वलियन जो शान वाला सामदी शाह जो शान वाला। सुभान अल्लाह। बधायो बहाबा सुभान अल्लाह। मुला जो बनाए छाते मदद जो खराब वली सगोरा वारसा हिन
الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون. سبحان الله سبحان الله سبحان الله. ज़बूर में क़ुरान में असां लिखी छॾियो आहे त हिन धरतीअ जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि. सुभान अल्लाह. धरती जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि. इबादी मुंहिंजा बाना. मालिक हिंदू तुंहिंजो, कोली तुंहिंजो, बुहारी मुजरिम गुनहगार इहो अल्लाह जो बानो आहे. मौला तू फरमायो धरती जा वारिस मूं लिखत में ॾिनो आहे. मुंहिंजे धरती जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि. मालिक तुंहिंजा बाना केर आहिनि उन्हनि जो तारीफ़ ॿुधाए. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. हाणे पैसा घुरींदो त मां दुआ कयां. मूंखे पैसा न कमनि तव्हांजी मोहबत कयो. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. ख़ुदा जो कसम आहे मूंखे पैसा न कमनि मुंहिंजी मोहबत कयो. चुप करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह. जंहिंजी निस्बत दस्तगीर सां हुजे न उनखे पैसे जी ज़रूरत न आहे. पैसा पाण मुंहिंजे पुठियां. सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान पैसे जी ज़रूरत न आहे. में दिल खोले ॿुध मुंहिंजो ध्यानु. सुभान अल्लाह. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह. ये मुंहिंजो मौला ख़ल्क़ सब तुंहिंजी माण्हू सब तुंहिंजा. तो फरमायो आहे त इबादी धरती जा वारिस मुंहिंजा बाना आहिनि. मौला उहे बाना कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह. रब फरमायो इबादी सालिहून. मुंहिंजा बाना उहे अथव जेके सालिह आहिनि. सुभान अल्लाह. फरमाबरदार आहिनि जेके आखिरी जो थी मुंहिंजो ज़िक्र करण वारा. मुंहिंजे हुज़ूर में कंठ निभाइण वारा. मुंहिंजी याद में ज़िंदगी गुज़ारण वारा. मुंहिंजी फरमाबरदारी करण वारा. इहे मुंहिंजा बाना. इहे मुंहिंजा वली. इहे मुंहिंजी धरती जा वारिस बणाए. सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह. ये अहिड़ा बाना सिंध में ॻोल्ही हलियो वञो दरगाह पीर ॻोठ शरीफ़ सोणे रोज़ खणींदी. सुभान अल्लाह. दरबार वञी ॾिसी आहे. इहे आहिनि इबादी सालिहून. वञी बखरी शरीफ़ ॾिसी आहे जिते अल्लाह जो कामिल वली हज़रत महदी शाह अजब हयात ज़िंदा जे मज़ार में. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. माजी करीब में तुझे कंडियारे में हज़रत साईं इमामुद्दीन साईं राशिदी तो ॾिठो. सुभान अल्लाह. सुबुह जो महल क़ुरान पढ़े. क़ुरान जी तिलावत करे. बाहर गुज़री वञे क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे. सुभान अल्लाह. जेॾी महिल बाहर अचे वो ताक में वेहने ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे ईअं थी पवे. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. इमामुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जे ज़ुबान जा निकतल लफ़्ज़ कॾहिं न कुथा. सुभान अल्लाह. मिस्कीन ताजिर तरंगर बणिजी विया. जेके दुआ ॾिनो अटे छॾियूं. जेके पिट ॾिनो बर्बाद थी वियो. ओ मिठा ये अल्लाह जा बाना आहिनि जिनखे अल्लाह नवाज़ियो आहे. जिन ते अल्लाह जी निगाह रहमत आहे. रब जो क़ुरान में ऐलान करे इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व नईम. ये मुंहिंजा मुत्तक़ी परहेज़गार बाना. दुनिया में भी इनकी इज्जत, कब्र में भी इनकी इज्जत. जॾहिं महशर में उथंदा त इन्हनि जे लाइ रब जा जन्नत जा बाग ठहियल.
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया का बात बता दे कंडिया ने छोड़े अब बोले हम भी यार ये डोबा सी ये तो साफ वाह मुद्दते पर जन्नत जा पागा बण हिकड़ो उनमें अंब भी मिलंदई सूफ भी मिलंदई दाल भी मिलंदई केला भी मिलंदई सुभान अल्लाह पर चंगे ही में खा वञण जी पकड़ जी जरूरत न हुजे फाज करे तारीअ क्यों से भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे जन्नत जा पागर ठाहे छॾिया आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेकी पंहिंजे रब खे यादि करण वारा अल्लाह फरमाए थो जन्नत वनईम उन्हनि जे लाइ मोर तरह तरह जूं नेमतूं ठाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह फाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम अल्लाह जेके नेमतूं उन्हनि खे ॾींदो उन सां मज़ा पिया माणींदा सुभान अल्लाह जन्नत जा मज़ा माणण वारा हूंदा वबक़ाहुम रब्बुहुम अज़ाबुल जहीम अल्लाह ताला उनके दोज़ख जे अज़ाब खां पनाह ॾेई छॾी उन्हनि खे पंहिंजे अज़ाब वारे घर खां परे करे उन्हनि खे पंहिंजे नेमत वारो घर जन्नत ॾेई छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॻिते रब फरमायो जॾहिं उहे जन्नत में पहुचंदा उहे मुत्तक़ी व परहेज़गार अल्लाह जा वली जन्नत में पहुचंदा रब फरमाईंदो कुलू वशरबू हनीयम बिमा कुंतुम तअमलून सुभान अल्लाह अल्लाह खुद ऐलान करे रब खुद फरमाईंदो तो ओ मुझे प्यारा दोस्तों वलियो हमें खाओ पियो मजा मायो हे बदलो सब उन अमलन जो जेके दुनिया में तमा चंगा अमल कया हुया मां रब उन्हनि जे बदले में तमा जे लाइ पेट जा बार पाड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब तो फरमाए मुत्तकीन अला सुरुरिन मसफूफा ये जन्नत जे अंदर पलंग बिछाए रहंदा सुभान अल्लाह कतार में पलंग गद्दा गादे वॾा विहारा उन ते टेक लॻाए विया हेॾो कतार में हिकिड़ा वॾी साम्हूं वरी कतार में ॿिया वॾी वेठा ऐं अल्लाह ताला जल शान जे नेमतुनि जो मसर उन्हनि जे मथां अल्लाह ज़ाहिर कंदो और रब फरमाए थो त उहे पलंग उहे पथराणियूं बिछाया उन्हनि जे लाइ लज़ीज़ खाधा लज़ीज़ पीता नूर पर तयार कया हूंदा वज़वजनाहुम बिहूरिन ईन हसीन चेहरे वालियूं दिलकश अखियुनि वालियूं हूरूं जन्नत जूं उन्हनि जे निकाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाईंदो त ए मुंहिंजा दोस्तो ए मुंहिंजा वलियो तव्हां दुनिया में मूंखे राज़ी कयो अॼु मां रब तव्हांखे राज़ी कंदुसि सुभान अल्लाह तो अॻिते क़ुरान जा लफ़्ज़ वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतुहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम सुभान अल्लाह सुभान अल्लाह जब ईमान आदो कामिल अकमल मोमिन वली मुत्तकी परहेज़गार थिया उन्हनि जो औलाद उन्हनि जी ज़ुर्रियत वलीयत वलिया पर वलीय जो पुत्र पोटो पड़पोटो करपोटो सुकरपोटो औलाद क़यामत दिन जेको नस्ल थींदो सुभान अल्लाह तवज्जो आहे मुरे सुजाग आयो लीड आयो मां को पुरानी मसलो तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो तवज्जो चाहिंदुसि तव्हांजो रब जो क़ुरान जो फरमाए त उहे वली कामिल मोमिन उहे मुत्तकी परहेज़गार जिनके नेमतुनि जो अल्लाह ताला ज़िक्र कयो बाग हूंदा नेमतूं हूंदियूं खाधा पीता हूंदा उन्हनि जे लाइ पलंग हूंदा उन्हनि जे लाइ हूरूं हूंदियूं कुसूर हूंदियूं बाग
जा बच्चा उनकी औलाद उनकी ज़रूरियत उनकी ज़ालूं उनका पुत्र कोठा कोठा इंदर नस्ल रब फरमाए तो जन ईमान में उनकी पैरोकारी कई यानी उनकी कलमो पढ़ो औलाद में जेके कलमे पढ़ण वारा मोमिन हूंदा उनके रब वठी उनके वतन सां गॾाए जन्नत में रहाई सुभान अल्लाह उहे जेको औलाद हूंदो वलियन जो औलाद बुजुर्गन जो औलाद अल्लाह वारन जो औलाद सिर्फ कलमो उन्होंने पढ़ियो पर उन्होंने उहा इबादत न हुई उन्होंने उहा रियासत न हुई राति जो जागरण न हुयो उन्होंने उहा नेकारी न हुई जेका उनके बदन में हुई ओतिरो इबादत जो उन्होंने अंदाज न हुयो उहो मेयार न हुयो जेको बदन जो हुयो पर अल्लाह जो कुरान जो फरमाए वॾा त नेक हुया पर पोइ उनके कलमो पढ़ियो रब उन्हनि पोइनि खे वठी पंहिंजे बदन सां मिलाए जन्नत जे बदल में दाख़िल कयो सुभान अल्लाह वरी अॻिते अल्लाह फरमाए थो वमा ख़लक़नाहुम मिन अमलिहिम मिन शै उन्हनि बदन जे अमलनि मां कुझु खटाई जो न जो उन्हनि जा अमल कुझु वठी ऐं पोइनि खे ॾिए न उन्हनि जा अमल उन्हनि सां गॾु हूंदा पर जेके पोयां हूंदा न उन्हनि खे बि ओतिरा ई दर्जा ओतिरा ई मक़ाम ओतिरा ई दर्जा मिलंदा छो त औलाद अल्लाह ताला सुभान अल्लाह ये का हदीस या किस्सो या को शेर शायरी ने तो पढ़ा अल्लाह जो कुरान को बुधाया तो कुरान फरमाए तो बुजुर्गन जो औलाद वलियन जो औलाद अल्लाह के प्यार जो औलाद भली उनके कलमो पढ़ियो था बाकी बड़ा आबिद न है ज़ाहिद न है नेकोकार न है पंहिंजे बदन वांगुरु उन्हनि में इबादत न है पर क़यामत जे ॾींहुं उन बच्चन खे रब पंहिंजे बदन सां गॾाए जन्नत जे मज़ार सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आयव उन्हनि बदन जा अमल रब खटाई जो न हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे हज़रत रोज़े धणी सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत महदी शाह रोज़े धणी जो औलाद आहे हज़रत महदी शाह रोज़े धणी जो औलाद आहे रोज़े धणी के औलाद में हज़रत महदी शाह के औलाद में ही सैयद सगोरा के सामने सुभान अल्लाह ही जेके स्टेज ते सैयद सगोरा वेठा आहिनि न हज़रत महदी शाह जो औलाद आहे हज़रत इमाम दीन जो औलाद आहे हज़रत महदी शाह जो औलाद हज़रत रोज़े धणी जो औलाद कुरान जो फैसलो आहे त इहे मुस्लमान सो हुजनि कलमो सो उन्हनि पढ़ियो हुजे पोइ ओड़ा उन्हनि में अमल न आहिनि इबादत न आहे रियाज़त न आहे पर उन्हनि खे रब वठी पंहिंजे बदन सां गॾाए जन्नत में दाख़िल कयो सुभान अल्लाह ऐं उन दर्जे में जिते वॾा रहियल हूंदा पोयन खे रब उन्हनि सां उन दर्जे में गॾु आईंदो हाणे इते अची पहिरीं अल्लाह जे वलियन जे इबादत रियासत जे ज़िक्र जी ॻाल्हि हुई उन्हनि खे उन्हनि जे अमलनि जो सिलो मिलियो पर ही पोयर जेकी आहिनि न उन्हनि खे सिलो उन्हनि जे अमलनि जो नथो ॾिनो वञे सिर्फ़ पंहिंजे बदन जे सदके सुभान अल्लाह समझो पंहिंजे बदन जे सदके अल्लाह ताला उन्हनि खे उन दर्जे में रहाईंदो जिते उन्हनि जा वॾा रहियल सुभान अल्लाह इन जे करे के वली जो औलाद आहे न के बुजुर्ग जो औलाद आहे न उन जी इएं इज़त कयो जीअं वॾे बुजुर्ग जी इज़त कबी आहे न उन्हनि जे बचन जी बि इएं इज़त एतिराम कयो सुभान अल्लाह ऐं अल्लाह जे वलियन जे औलाद सां जेको मोहब्बत निस्बत ताल्लुक रखे थो त इहो ताल्लुक उन जो उन साहिब मज़ार सां ऐं उन वॾे सां जुड़ियल रहे सुभान अल्लाह ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त कंहिं बि बुज़ुर्ग जो कंहिं बि वलीअ जो जेको मसनत ते वेठो गादी नशीन थियो न उहे कमालात अल्लाह ताला वॾनि वारा उन में बि रखंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ कॾहिं
ॾींदा आहिनि पग वधाए के गाॾी नसीब कंदा आहिनि कॾहिं अलाह जे तरफ़ां चूंड थींदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे गाजूं हे मुसला हे मसनदूं पाणे न मिलंदियूं आहिनि इहे मथो फ़ैसिला हलंदा आहिनि सुभान अल्लाह पोइ जंहिंखे अलाह चूंडियो के वलीअ जो गादी नशीब थियो उनजी ईअं इज़त कयो जीअं वॾे जी इज़त कंदा हुयो सुभान अल्लाह असांजा हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह रहमतुल शरीफ वारा इन्हनि जा मुर्शिद हुया हज़रत पीर फज़ल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ॾींहुं वेठा कचहरी में हिकिड़ो माण्हू आयो सुवारी साहब हुजेसि मुछूं वॾियूं हुजनिसि आयो घोड़े ते चढ़ी त हज़रत कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह उथी बीठो उनजे हथ में चुमे उनजे घोड़े जी महार वरतई उनखे पाण हंध बिस्तरो विछायो उनखे विहाई उनजी ख़िदमत चाकरी कई उनजी घणी ताज़ीम तकरीम कई उनखे रात रहाई सुबुह जो रुख़सत जो उनखे नज़रानो ॾिनो सुभान अल्लाह पोइ हज़रत कुरैशी साहब जेको ॾाढी कूड़ियल ईंदो हो न उनखे असुल न भाईंदा पर हिन माण्हू सां जो हेॾी वॾी इज़त एतिराम कयूं त मुरीदनि पुछो साईं इहो माण्हू कीअं हुयो जो तव्हां हेॾी हिनजी इज़त एतिराम कयो बुज़ुर्ग फरमाया त वाह ही जेको हुयो हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर जे औलाद मंझां हुयो सुभान अल्लाह पुट जेॾीमहिल ही मूं वटि पहुतो न मूंखे कशफ जे अंदर वारे अखियुनि सां ॾिसण ॾियो त हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर पंहिंजे मथां मां चेल जेतिरो निकितो ॾिसे पियो त कुरैशी मुंहिंजे बचे जी इज़त करे थो सुभान अल्लाह हिन खे न पे ॾिठो हुन खे पे ॾिठो त तूं मथां न ॾिसी वियो सुभान अल्लाह पुट जेके काती ते रहंदा आहिनि उन्हनि जी इज़त असुल वॾे बुज़ुर्ग जी इज़त आहे उनजो एतिराम उनखे जेकॾहिं तव्हां ख़िदमत नज़रानो ॾियो था त इहो इन खे न आहे असुल में उहा वॾे जी इज़त वॾे जी ताज़ीम करे रहिया सुभान अल्लाह पर अॼु दौर फितननि जो अची वियो आहे न मुरीदनि में मूंखे 8 दरगाहूं आहिनि सुभान अल्लाह मूंखे ख़बर आहे मुरीदनि में लछण मां पितर जो आया समझो था ये मुरीद फितने पास हूंदा आहिनि हितों जी ॻाल्हि होॾे होॾो जी ॻाल्हि तव्हांखे पियो दर खुटनि मुर्शिद जे दर ते अची था पेद पियो कयो मुर्शिद जे बचनि खे अची था पाण में निखेड़ियो जुदायूं ॾियो मुर्शिद जे बचनि खे प्यार ऐं मोहबत ॾियो उन्हनि जे विच में जुदायूं न विझो तफ़रीक़ न विझो तव्हां मुरीद आहियो त मुरीद थी रहियो मरीज़ बि न थी रहियो सुभान अल्लाह जेको न फितने बाज़ी करे इहो मरीज़ आहे मुरीद उहो आहे जंहिंजो सचो प्यार हुजे पंहिंजे मुर्शिद सां मुर्शिद जे बचनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत सरवर नूह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 9 लाख जी गोदड़ी सुभान अल्लाह सुभान नंढो जॾहिं हो न सनबाज साहब वॾो ज़मींदार हो मालदार हो पैसो वारो हिकिड़ो सैयद आयुसि साईं मां न्याणी परणाया थो मुंहिंजी मदद कर न्याणी शादी कराए थो मुंहिंजी मदद कर सुभान अल्लाह 200 रुपया ॾिनई छा साहब खे काढ़े छॾी जी बाबा मां पिनण कोन आयो मां सैयद आहियां आले रसूल आहियां मुंहिंजी मदद कर मां न्याणी उखारियां थो यार तो के जेको ॾिनुमि से वठण बस मुंहिंजी जान छॾनि छिड़प ॾिनई छा साहब बुखारो थी निकितो हज़रत सरवर नूह नंढड़ो ॿारनि सां रांदि पियो खेॾे सलो उहो जेको अंगूरी भलो सुभान अल्लाह ॿारनि सां रांदि पियो खेॾे शाह साहब जो बुखारो चेहरो खणी निकितो त हज़रत सरवर नूह रहमतुल्लाह अलैहि फरमाइसे छा साहब छो अॼु बुखारा था वञो पिया चइबो मां पियो तुंहिंजे पीउ वटि न्याणी परणायां थो पर मुंहिंजी मदद न कई चई साईं हाणे वापसि वञ
बापे जो मां लाडलो कुटराया अच्छा सिक्की में तो हिकिड़ो ई कुटराया ॿियो औलाद कोन अथसि वॾो ज़मीनदार मूं सां वॾो प्यार अथसि हाणे मां वञी खेॾंदो बाबे जी गोद में वेहां थो पोइ तूं वरी मोटी आ पर हाणे उन खां मिंथ न कजांइ रोज़ ताप सां घुरजांइ सुभान अल्लाह जे त ठीकु आहे न त मुंहिंजी धमकी ॾिजांइ चइजे तेरे छोकिरे जो खटियो न खाईंदे पोइ मां किरी कोन्हसि पोइ तूं जीअं चवंदे सो थो खे सुभान अल्लाह तूं बाबे खे जीअं चवंदे तीअं बाबो कंदो हाणे पाण में सलाह करे मोटियो हज़रत सरवर नूर रहमतुल्लाह अलैहि खेॾंदो अचे बाबा साईं जी गोद में वेठो प्यारो लाडलो सिकी नथो कुटरियो प्यार पियो करे चुमियूं पियो ॾे शफ़क़त पियो करे छा साल में मोटिया बाबा मां सैयद आहियां मुंहिंजी मदद कर जी छा साल जेको ॾियणो ॾिनो वरी मोटी आई जान न छॾी न मुंहिंजी चई मां चवाए थो मुंहिंजी मदद कर तेरे छोकिरे जो खटियो न खाईंदो सुभान अल्लाह ये हक़ जो नहीं छोकरो हेठ किरे अगली सलाह चयो कि जॾहिं तुंहिंजो कम थी वञे त मुंहिंजे कन में चइजे मां उथी पवंदुसि सुभान अल्लाह जेॾी महिल हीअ सलाह मुताबिक़ दर्द कोन ॾेई तेरे छोकिरे जो खटो न खाईंदे छोकिरो हेठ किरियो ज़मीन ते हेठ किरियो बालिद साहब सम्झो त शाह साहब को तानी करामत वारो सुभान अल्लाह हणी मुंहिंजे बच्चे जो सिर ॾींदो बाहू बदली हो साईं साईं ख़ैर करे मुंहिंजे बच्चे जे सिर जो करे जेको चवंदे तो ॾींदो अंदर देरे ते ख़बर पई त शाह साहब कानी करामत वारो आयो आहे बीजड़ियूं पंहिंजा नीलम पंहिंजा दूरियूं पंहिंजा सोन उहे मोकिलिया हिनखे पैसा ॾोकड़ बाबा सईद ख़ैर करे ओ सईद बाबा पाण थी सघे बच्चे जॾहिं पैसा ॾोकड़ सोन चांदी जाम मिलियो क्या पासो के मां दम कया ॾिसंदो पासो कयो पासे में अची कन में जीअं पुटु मुंहिंजो कमु थी वियो हाणे उथी जीअं कन में हुनखे चई पढ़े पर छोकिरो वाक़ई बेहोश किरियो न वाक़ई बेहोश ॾाढा दम दुरूद कई फेरा रखी पर छोकिरो न थिए न थिए छा परेशान थी वियो पीउ परेशान सॼो पंहिंजो खानदान परेशान थी वई घणी देर ताईं हज़रत सरवर नूर बेहोश रहियो जेॾी महिल होश आयो अखि खुली अखि जीअं खुली त शाह साहिब जा क़दम चुमी हथ चुमी माण्हू जो छा थी वियो जेॾी महिल मां शाह साहिब सां सलाह करे आयुसि मां किरियुसि न बहानो करे पर जेॾी महिल मां किरियुसि त इहा हाला वारी ज़मीन न हुई ही सिंध वारी सरज़मीन न हुई जेॾी महिल मां किरियुसि मदीने वारे साईं मुंहिंजे मथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओॾी महिल मां सिंध जी सरज़मीन ते ॾिनुसि मदीने वारे मीर जे ठाकुर में हुउसि साईं फरमायो त मुंहिंजे बच्चे जी इज़त कई आहे मुंहिंजे आले रसूल जो अदब एतिराम क़दर कयो आहे अॼु त जेको मोहम्मद ठाकुर जो सुभान अल्लाह इन जो सिरो मां तोखे अता सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो जेके ठाकुर मिले पोइ सरवर नूह बणिजे 9 लख जी गोदड़ी जो मालिक बणिजे लखनि माण्हुनि जो मुर्शिद बणिजे लखनि खे फैज़ ॾेई मुहम्मदी रंग चाढ़े छॾे सैयद जी आले रसूल जी इज़त जो सिरो उनखे दुनिया में मदीने वारे साईं ॾे सुभान अल्लाह साईं फरमाईंदा मुंहिंजे सैयद मुंहिंजे आले रसूल सां जेको एहसान करे न चङाई करे सैयद मिस्कीन आहे बदिलो नथो ॾेई सघे इन जो मूं ते थोरो आहे क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद करीम में थोरो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे दोस्तों मजमउज़ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत दिया हदीस जो रावी सुनो अबू बकर सिद्दीक़ अबी बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो 70 अल्फन यदखुलून अल-जन्नत बिग़ैर हिसाब। मुझे रब मुझे मालिक मुखे ही तोहफो ॾिनो आहे जो मुंहिंजी उम्मत जा 70,000 माण्हू बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। 70,000 माण्हू बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। वजूहुम कल कमर लैलतल बद्र उन्हनि जा चेहरा ईअं हूंदा जीअं चोटी जो चंड चिमकंदो आहे। ईअं मुंहिंजी उम्मत जा 70,000 वली बिना हिसाब जे रब उन्हनि खे जन्नत में मोकिलींदो। उन्हनि जूं दिलियूं हिकु मर्द जे वांगुरु पाक साफ़ दिलियूं हूंदियूं उहे अल्लाह जा वली हूंदा। फस्तज़दत रब्बी अज़्ज़ व जल्ल फज़ादनी मा कुल्लि वाहिदिन 70 अल्फा। मूं रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला इहो तादाद छोड़ो अञा वधाए दे। रब फरमायो हबीब हाणे इहे जेके 70,000 वेंदा इन हिकिड़े हिकिड़े सां गॾु 70,000 ॿिया सुभान अल्लाह। इहे अल्लाह जा वली जॾहिं मशर जे मैदान में ईंदा त पंहिंजा हुबदार महबतदार कराबतदार रिश्तेदार उन्हनि सभिनी खे पाण सां कढाए जन्नत ॾे वठी वेंदा। जेकी चवनि था न त वलीअ में वठो था वञो अला कंदो उहो ॾींहुं ईंदो तव्हां हूंदो असीं हूंदासीं ऐं हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह ईंदो न त पंहिंजे मुरीदनि जी 70,000 जमायत वठी अल्लाह जे तरफ़ जन्नत ॾे वेंदो। वो तो ॿुधाईंदुसि त महदी शाह जे मोहबत वारनि खे अॼु छा मिलियो आहे। हिन दरगाह ते अचण वारनि जो सिलो ऐं बदिलो कहिड़ो मिलियो आहे। वो मिठा त वलीअ सां मोहबत रखण वारा बणिजो गिलाखोर दुश्मन न बणिजो। छो त वलीअनि जो दुश्मन वलीअनि जो बदख़्वाह अल्लाह जे कमर खां कॾहिं न बची सघंदो। सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। रब जे हुज़ूरी में पेश थींदा अल्लाह जी बारगाह में ईंदा रब फरमाईंदो लिल्लज़ीन अहसनुल हुस्ना व ज़ियादा। ओ नेकी करण वारो ए अल्लाह की इबादत करण वारो ए अल्लाह अल्लाह करण वारो ज़िक्र फिक्र करण वारो अॼु जन्नत तरी गुमान पर उन्हें का अन्या भी हिकिड़ी वाधू शइ सुभान अल्लाह। अहसनुल हुस्ना व ज़ियादा जन्नत भी ॾियो हिकिड़ी शइ इज़ाफ़ी बि ॾियो सुभान अल्लाह। अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला हे मुंहिंजा रब करीम तो अलस्त या रब करीम
तो असांजे चेहरनि खे चिमकाए छॾियो आहे तो असांखे जन्नत जो हक़दार बणाए छॾियो आहे माण्हू ॾिनई बाग़ ॾिनई बंगला ॾिनई हूरूं ॾिनई कुसूरूं ॾिनई अञा कहिड़ी शइ खुटल आहे अञा तूं ज़्यादा कहिड़ी शइ ॾींदे रब फरमाईंदो अखियूं मथे कयो हीअं जो मथे निहारींदा त अल्लाह ताला पर्दा हटाए उनखे पंहिंजो दीदार रब जो हुस्न जे मिसाल अल्लाह जो हुस्न ला यज़ाल बिना पर्दे जे जेकर उनखे जो ज़ाहिर थींदो चवंदा अल्लाह ही त अहिड़ो जमाल जो इंसान हूरूं जन्नत कुसूरूं न बाग़ न बंगला जन्नत मिस्री में 9 लख साल उनखे रब जो दीदार थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह 9 लख साल रब जे हुस्न बेमिसाल जो दीदार थींदो فينظرون إليه فوالله ما آتاهم الله شيئا أحب إليهم من النظر إليه सुभान अल्लाह अल्लाह जो कसम तेरी काब नेमत न हुंदी जे अल्लाह जो सुभान अल्लाह दीदार सुभान अल्लाह रब जो दीदार रब पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वलीअ खे अता फरमाईंदो रब फरमाईंदो अञा कुझु खपेव सुभान अल्लाह चवंदा मौला कुझु असांजा हुकदार हुया जेके असांखे हिते नज़र नथा अचनि सुभान अल्लाह कुझु असांजे मोहबत वारा असांजे दर ते अचण वारा असांजे पुठियूं निमाज़ूं पढ़ण वारा असां सां गॾु हक़ उमरे करण वारा के असांजे दरगाह ते जी जुमो पढ़ंदा मौला उहे नज़र नथा अचनि जेके असांजा ख़िदमत गुज़ार हूंदा उहे असांखे नज़र नथा अचनि रब फरमाईंदो हे मलाइको हिन जन तेरा हिन सुफारिश कई आहे ॾिसो उनखे जे दोज़ख में हुजनि त बि कढी हिन सां गॾाए जन्नत में आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट पोइ उते अल्लाह वारनि जी मोहबत सोबत मजलिस उन्हनि जे दर ते अचण उते कल्ह पवंदी त वलीअ वटि वञण जो सिलो छा आहे अल्लाह वटि इनाम इकराम सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ मता भाऊ ये भाई मरी ब्या मोर सब सारा पटे अखियों निहारे दिस अल्लाह वारा सुभान अल्लाह समझी सुनिया निखर तकदीर जाने का उहे माझी उहे गाज़ी लिखण वारा अञा मिलाइण जी क़ीमत सां अल्लाह वारा अञा सुभान अल्लाह हो भरियल थई भाण भाॻन जा मता समझी सुञा ओ उहे ॻोल्हियूं तड़न ते से तमारू सुभान अल्लाह उहे ॻोल्हियूं तड़न ते से तमारू उहे हक़
तुझे पाड़े में दरगाह अल्लाहाबाद शरीफ वही ॾिसो अल्लाह जी तवारा तुझे पाड़े में लोहे शरीफ जी दरबार वही ॾिसो अॼु बि ज़िक्र जूं लोलियूं ऐं ॿोलियूं ओ मिठा बकरी शरीफ ॾे हली अॼु बि अल्लाह जे ज़िक्र जूं तवारूं उहे ई पचारूं मिठा अल्लाह वारनि जे दर ते वरी वरी वञ इहो कर न छॾंदा इहो पंध न छॾंदा हां फकीर हिकिड़ो बादशाही दरवाज़े ते सदा है हाय अल्लाह बादशाह जो महल खां मिस्कीन मंगतो मोती हीरो हुजे कीमती उछलाई फकीर बेनू जे सदा है जी एतिरो ॾियां जो सॼी उमिरि ठो थी वञे वो हीरो खणी ज़ाल खे ॾिनी बादशाही हीरो में त पुछा जे लिकाए रखिजे ॿिए ॾींहं ते वरी साॻे दर ते साॻो सदा बीठो हो बादशाह जो शायदि कल्ह हीरो न मिलियो अथसि वरी ॿियो हीरो उछलायो टियों ॾींहुं थियो त वरी साॻे दर ते बीठो वरी सदा बीठो हो वरी टे ॾींहं हीरो उछलायो टे ॾींहं खणी ज़ाल खे लिकाए रखिजे बादशाही हीरो चौथे ॾींहं वरी सदा बीठो हो बादशाह जो ने लालची हले न मिलियो अथसि घुराई अरे फकीर हिते टियों टे ॾींहं थिया आहिनि तोखे का शइ नज़र आई आहे हासी टे ॾींहं थिया आहिनि हीरा बादशाही कीमती हीरा हिते मिलंदा पहिरें ॾींहुं ॿिए ॾींहुं टे ॾींहुं हीरा खे एतिरा करोड़नि रुपयनि जा कीमती तोखे हीरा मिलिया आहिनि तूं इहे खपाए वञी गुज़र सफ़र कर न पिनी छो थो सदा छो थो वञी हिन तरह ते वरी छो थो अची तेजी ॻाल्हि इहा आहे त इहे सदाऊं आहिनि इन तरह जा पंध मां छो छॾिया जितो हेड़ा हीरा लाल मानला जितो हेड़ा हीरा मिलिया आहिनि इन तरह जूं सदाऊं आहिनि मां कीअं छॾिया ओ मिठा बकरी शरीफ जो पंजड़ो कीअं मुरीद छॾींदो जेके हीरा मोती मार्फत जा मिलनि अल्लाह जे ज़िक्र फिक्र दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब थियनि त पोइ पंहिंजे मुर्शिद जो दर ते न छॾिबो जेके झलनि था रोकनि था ये रोकण वारा ॿिया रोकींदा हिकिड़ी मखलूक आहे जेका फ़कीर खे ॾिसंदी आहे उथी खड़ी थींदी आहे नालो मां नथो खणा त सम्झी वियो सम्झो था न फ़कीर खे ॾिसंदा हू सुधा पिया हूंदा फ़कीर खे ॾिसंदा त उथी खड़ा थींदा आहिनि इहा क़ौम अॼु बि हुई अॼु बि आहे अञा हलंदी पई इन क़ौम खे छॾियो पंहिंजे हाल ते तव्हां पंहिंजे मुर्शिद सां पकी सची मुहबत रखो निस्बत रखो उन्हनि जे दर जा पंधरा कयो हिते दुआ हुते दुआ मानला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाईंदा किरम जे यारे अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली पंहिंजे हुबदारनि महबतदारनि कराबतदारनि रिश्तेदारनि जग ते अचण वारनि जे लाइ अल्लाह वटि इहे हुजत कंदा इहे रब खे अर्ज़ कंदा जीअं तव्हां मां को माण्हू पंहिंजे हक़ वठण जे लाइ जुहद कंदो आहे पंहिंजो हक़ वठण जे लाइ कोशिश कंदो आहे पंहिंजो हक़ न छॾींदो आहे पंहिंजो हक़ वठण जे लाइ महिनत पूरो कंदो आहे हक़ मूंखे मिले कोर्ट ते वेंदो थाणे ते वेंदो वॾेरे वटि वेंदो मुंहिंजो हक़ मूंखे मिले जीअं दुनिया में तव्हां पंहिंजे हक़ वठण जे लाइ कोशिश कंदा आहियो इएं क़यामत में हर वली पंहिंजे मुरीदनि खे छॾाइण जे लाइ अल्लाह वटि कोशिश कंदो अल्लाह जा वली लजपाल चवली अक्षरा लजपाल है उन सां निस्बत रखो मोहब्बत रखो इन्हनि जी मोहब्बत हिते बि कमी थी हुते बि कमी सुभान अल्लाह मैं लजपाल मेरे लगिया मेरे थी गम परे दे
जरा मुर्शिद जा या तो मोहब्बत की नसीब आमीन 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 अल्लाह करे शर्म मुझे मुर्शिद सा निस्बत कायम दायम हो जाए या निस्बत कब्र में कमी दी महशर में सुभान अल्लाह आखिर में एक बात जो जरूर बठल जी हजरत सुनोने सैयद माजी शाह के मुआवजे के बेनमाजी आए थे पंज वक्त नमाज पढ़ंदो हजरत पढ़ंदो नमाज अल्लाह जे वली जे पेड़ में सच्चो वायदो करे मोटो त नमाज पंज वक्त पढ़ंदा अल्लाह करीम जो चवण असां ॿुधण पंज दर ते जी से सल्लल्लाहु अलैहि गलाती कुंडी निकले सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे दोस्तों हजरत इमाम नबहानी जामे करामतुल औलिया ने लिखो हिकड़ो अल्लाह जो वली मस्जिद में बैठो अल्लाह जो जिक्र बैठो करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के जिक्र में बैठो पुत्र संदस सकरात लगी साह निकलते जीवियो घर वाली सनतपुर को ढक्यो मस्जिद में आई तू अल्लाह अल्लाह बैठो करे बच्चे के सकरात लगी यार का दुआ गो जी पुत्र अल्लाह ने नोने बैठे तो मेरी मर्जी है नोने में राजी है जी तू जो कल रब साचू जला पर मुझो ते हिकड़ो ही बच्चो आज मरी वियो तो मुझो छा लियो तू अल्लाह जो वली आई तू आखुर तो मुझे बच्चे जो सिर बच्चे खणो जे मन ज़ाल सतायो वली खे लठड़ी तमे मुडड़ो ज़ई भी हलंदो अचे पियो घर जे मन पतो ॾिठे त इज़राइल सीने ते वेठो आ टंगुन जो साह निकरी चुको आ हाणे ॾिठे जेसी दुआ घुरंदुसि इज़राइल को कम करे वेंदो दुआ घुरण जेतिरो वक्त न बचो आ दुआ न घुरी मुक न थी मथे निहारे सुभान अल्लाह मथे निहारे हक़ लगे या इज़राइल इन हुक्म मौतिही कद मुसिक हटी वञे इज़राइल मुझे पुट जे मौत जो परवानो मंसूख सुभान अल्लाह मौत जो हुक्म मिटजी वियो कुरान जो फरमाए त जॾहिं मौत ईंदो आ मिंट बाद ते पहुचे न थींदो आ पर जॾहिं वलीअ जी नज़र खजे त मौत आयल बि डरी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे दोस्त जी नज़र दुआ घुरण वॾी ॻाल्हि आ बुक खणण वॾी ॻाल्हि आ रब खे अर्ज़ करण वॾी ॻाल्हि आ पर वलीअ खे नज़र खणे त निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी सुभान अल्लाह ये अल्लाह वादे देते सब कुछ वलियों की झोली में अब भी है सब कुछ वलियों की झोली में अब भी है सब कुछ अल्लाह अॼु सब कुछ मिले तो पर मिलंदो आहे अक़ीदे सां ॻाल्हायो अक़ीदे सां मिलंदो आहे अक़ीदे सां पीर भलो या वैसा वैसा भलो
बादशाह जो दुआ घुरे रात जो वगड़ो जे पोयो भांगो रात जो मौला मुर्शिद मिलाने को घर वेठे चोर को चोर उजे सो बादशाही माल में गिरो जेका को बादशाही धाड़ो हणा को घाव जे बाकी ही बकरी टिकरी की चोरी को पूरी थी बादशाही माल में गिरिया ए लोटे बादशाह रात जो वक्त दुआ को घुरे मौला मुर्शिद मिलाने को घर वेठे चोर या दुआ वापस मोटियो महिला के घरे पर कोले देमड़ा की पूरी कैसे वो रंग पर तदसी हो ना बादशाह जी माल रात जो गुजर के मेरे पास जुबा को बापा है रात जो आयो बादशाह जी माल ने अंदर खड़ी जिसे बादशाह सुतरो में घर खड़काए बैठे बादशाह जो थियो चढ़े उसी बादशाह जो मुर्शिद में जो घर बैठे भेज दिए किसी को ये रात दादा हम दुआ को खाइया अरे जब मुर्शिद घर बैठे आयो हाजिर किया कि बाबा को घोड़ा तैयार कर तो नौकर के नौ थार जाए कि न हुक्म दो सही घोड़ा तैयार किया तीन कुर्सी नु खजाने दा घर हीरा मोती सोन चांदी घर हाजिर सही कोई घोड़ा कुर्सी नु खजाने दा भई हिकड़े दे बादशाह की उम्मे जे कुरान निको के जंगल में जे माण्हू है भेड़ में हुजे उते वठीस उन जंगल में लीको कढी दायरो कढी बादशाह की ने नीचे में दिए बाहर न निकले जेदी मां न चवे तो बाहर न निकले नीचे में आए ने पई घोड़ा करो यो दो सही बादशाह मुर्शिद मिलियो घर बैठे रुपया भी पैसे नहीं दो बादशाह कही गए उन्होंने दायरे में हिकड़ोली ॿियोली टियोली बादशाह भुखुन में पास टियोली है जो मखिवास जो मच्छर निंद्र का आराम पलंग ते सुमण वारो पथरे पट ते बाहर न पियो निकले दायरे का न पियो निकले तो मुर्शिद जो हुक्म में फरमान किए गए सुभान अल्लाह हिनजी सिक हिनजी सदाकत हिनजी सच्चाई हिनजी मोहब्बत अल्लाह की खिजर के हुक्म जो खिजर वने इन बादशाह के वही फर्ज में सुभान अल्लाह हज़रत खिजर अलैहिस्सलाम आयो बादशाह थी मां खिजर आया किसी को फर्ज दे ती बाबा फर्ज को मुझे पीर दियो खिजर आया करे कुछ जी बाबा चोर हुई हो तो के पट्टी पड़ाए दे ना खिजर आया रब जो हुक्म सायो कि खिजर मुझे घर में बैठो मुखे मुझे पीर बाल में मुझे खिजर के जरूरत ना कि मुझे मुर्शिद एनो तो काम मिला जो खिजर के रस को हल ही आया है सुभान अल्लाह अगे न थे में फैज नहीं जब मुर्शिद वक्त हम तो खिजर के हल ही आया है खिजर को गया के मुला मौला है में चोर एडी पट्टी पड़ाओ रे यार मुझे रब फरमान वजे उन्हें चोर के फैसले कमाल वालों बनाई से कामिल बनाई से तो हो जाएंगे सिक सच्ची सदाकत सच्ची हुजे तो उनके फैज मिलंदो मुर्शिद कने नाक़िस हुजे तो उनके कामिल वारो फैज मिलंदो पर मुर्शिद कामिल हुजे अकीदो ना तो फायदो फैज मिलंदो उनके नफो मिलंदो असुल वाला मुरीद जी अकीदे मोहब्बत जी अल्लाह करीम शरफ पाए मुर्शिद रसा सच्चो अकीदो सच्ची मोहब्बत सच्ची हिस्ब नसीब फरमाए व मा अलैहि